वेलकम बैक नाज़रीन। वाक़िया आगाह कंदासीं। हुकूमती मेंबरनि जे सख़्त एहतजाज बावजूद सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्च में गैस जो बहरान बरक़रार है, जे सबब आवाम सख़्त अज़ियत भोगण ते मजबूर है। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, नवाबशाह, सक्कर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गैस जो नालो निशान ई नाहे। गैस जो बहरान थींदे ई गैस सिलेंडर ऐं काठियुनि जा अघ आसमान ते पहुची विया आहिनि। LPG जे दुकाननि ते रश वधी वई आहे। LPG जी ख़रीदारी न करे सघंदड़ माण्हू बचड़नि समेत बुखो काटण ते मजबूर आहिनि। वॾनि शहरनि में सॼो ॾींहुं तोड़े राति गैस न अचण सबबि शहरी महांगे अघनि ते होटलनि ते खाधो खाइण ते मजबूर आहिनि। आवाम तब्दीली सरकार के हथ ॿधी अर्ज़ कयो आहे त ख़ुदा जे वास्ते घटि में घटि खेनि ॿिनि वेलनि जी मानी बख़्शी ॾिनी वञे। आगाह कई पिया कि हुकूमती मेंबरनि जे सख़्त एहतजाज बावजूद सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्च में गैस जो बहरान बरक़रार है, जे सबब आवाम सख़्त अज़ियत भोगण ते मजबूर है। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, नवाबशाह, सक्कर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गैस जो नालो निशान ई नाहे। गैस जो बहरान थींदे ई गैस सिलेंडर ऐं काठियुनि जा अघ आसमान ते पहुची विया आहिनि। LPG जे दुकाननि ते रश वधी वई आहे। LPG जी ख़रीदारी न करे सघंदड़ माण्हू बचड़नि समेत बुखो काटण ते मजबूर आहिनि। वॾनि शहरनि में सॼो ॾींहुं तोड़े राति गैस न अचण सबबि शहरी महांगे अघनि ते होटलनि ते खाधो खाइण ते मजबूर बणियल आहिनि। आवाम तब्दीली सरकार के हथ ॿधी अर्ज़ कयो आहे त ख़ुदा जे वास्ते घटि में घटि खेनि ॿिनि वेलनि जी मानी बख़्शी ॾिनी वञे। आगाह कई पिया कि हुकूमती मेंबरनि जे सख़्त एहतजाज बावजूद सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्च ऐं गैस जो बहरान बरक़रार है, जे सबब आवाम सख़्त अज़ियत भोगण ते मजबूर है। नाज़रीन, बुलेटिन पर सिर्फ तो वधी ख़बरनि अपडेट से लाइ ॾिसंदा रहो द TV न्यूज़।